मर्द केॾा ऊचा ऊचा नाला पंहिंजी घरवारी जा रखंदा आहिनि। हाँ जे मां शहज़ादी जया चवंदा आहिनि। भॻवान जो कसम अहिड़ी शहज़ादी आहे जो आड़े पाड़े वारा जया जो फोटू वठी वेंदा आहिनि भई ॿारनि खे भउ ॾेखारण लाइ। ॿिए फोन में वरी जया जो नालो लिखियल आहे मेरे सपनों की रानी। ऐं भॻवान जो कसम सपने में कंहिंखे अची वञे 3 ॾींहं निंड न अचेसि, अहिड़ी जीअरो जिन आहे। पर धूड़ पाए असांखे नाला रखना था पवनि। ऐं पाण मायूं एक ही भाव की दुकान, हेॾां या ॿुधो था, अरे ॿिए कंहिंजो ॿुधण किथे थी ॾी। तो दोस्तों वरी भी कहिड़ी बि हुजे पर आहिनि त असांजी ज़िंदगियूं, छो जो असांजी ज़िंदगी सां जुड़ियल आहिनि। इन्हनि जे सदके ई असांजो मान सम्मान अथव। को छड़ो छांड न वञे किथे भई मकान किराए ते वठण धिके कढंदसि लोधे। मकान तक बि किराए ते खपे त उन लाइ बि जोए खपे। हाँ माना केॾी हिननि जी वैल्यू आहे। हे त असां कोन था कयूं वैल्यू, बाक़ी हक़ीक़त में ये पूजा जे लायक होंदियूं आहिनि इन्हनि जी। ऐं जेके कुर्बानियूं, अरे जेके पंहिंजा माइट छॾे, पंहिंजो परिवार छॾे, पंहिंजे माता पिता खे छॾे करे ॿियनि जे घर में अची करे ॾीया ॿारे उन घर खे उजियारो कनि। यार उन जो ई नालो न्याणी हूंदो आहे। उन नाले ते ज़ोरदार ताड़ी ऐं उन्हनि खे सलाम सैल्यूट कजो। ॿियो त ठहियो जेके असांजो वंश वधाइण लाइ, वंश असांजो वधाइण लाइ औलाद पीरनि खां पिनी वठंदियूं आहिनि ऐं उहो औलाद ॼणींदियूं पाण, पर नालो पीउ जो ॾींदियूं आहिनि। हाँ कंहिंजो पुटु आहे भई परमानंद प्यासीअ जो पुटु। जेके हेतिरी पाण जेको आहे सो सूर सही करे ऐं औलाद ॼणे ऐं नालो वरी पंहिंजे पीउ जो, उन पीउ जो ॾेई छॾे, माना उन जो ई त नालो न्याणी आहे। इन खां वॾी ॿी त्याग भावना ॿी कहिड़ी हूंदी उन्हनि में? असां ॿियो छा था चाहियूं? था इन्हनि न्याणियुनि खे सैल्यूट कजो, इन्हनि खे सलाम कजो यार। छो जो असांजे घर में जेकॾहिं घरवारी आहे त गॾोगॾु असांजे घर में धीअ बि हूंदी, गॾोगॾु असांजे घर में नुंहुं बि हूंदी, गॾोगॾु असांजे घर में पोटी बि हूंदी। माना कंहिं न कंहिं नमूने सां न्याणी, ऐं उहो भागनि वारो हूंदो आहे जंहिंजे घर में न्याणी जनम वठंदी आहे। स्वर्ग कोन मिलंदो अथव जिन खे न्याणी न हूंदी आहे। इन करे माण्हू ॿिए जो बि कन्यादान कंदा आहिनि, भाई भाउ जी धीअ जो बि कन्यादान कंदा आहिनि। छो? शास्त्रनि में लिखियल अथव स्वर्ग ॾिसणो आहे त कन्यादान ज़रूरी आहे। छो जो सभिनी खां वॾे में वॾो दान हूंदो आहे कन्यादान। ऐं उहो कन्यादान करण जो अवसर, उहो मौक़ो इन न्याणियुनि जे सदके असांखे मिलंदो आहे। त दोस्तो इन न्याणियुनि जो सम्मान कजो। उहा ॿिए नंबर जी ॻाल्हि आहे। जीअं जया आहे, हिकु दफ़ो मूंसां विढ़ी पई अहिड़ो, मूंखे चई तूं पंहिंजे पीउ जो पुटु हुजी, पंहिंजे पीउ जो पुटु हुजी त अॼु खां पोइ मूंसां न ॻाल्हाइजे। चैलेंज करे विधई, ये ॻाल्हाए थो त मूं बि चयोमांसि जीअरा जिन जे तूं बि पंहिंजनि माइटनि जी औलाद हुजी त तूं त मुंहिंजे पासे शिकिल बि न कजां। हा निहार जा बि न। हुआ बि ज़िद ते मां गूंगा थी गुज़ारियासीं। न को हुआ ॻाल्हाए न को मां ॻाल्हायां, पर हाणे मायुनि खे ॻाल्हाइण ज़रूरी आहे। मायुनि खे माठ करे विहारण ॼण वॾे में वॾी सज़ा ॾियण आहे। हा अधु कलाक माठ करे विहनि ॿूसाट जी वेंदियूं। हा ॼण महीने खनि विर्त था लथियूं आहिनि। पोइ हाणे हुनखे ॻाल्हाइण त ज़रूरी खपे न। ऐं मूंखे बि ख़बर हुई ॻाल्हाईंदी केॾां वेंदी, हीअं नथी ॻाल्हाए, अॼु नथी ॻाल्हाए, राति जो न ॻाल्हाईंदी, सुभाणे सुबुह जो पीउ खे मूंखां ॻाल्हाइणो पवंदो। छो जो मायुनि जी आदत हूंदी आहे, मर्द जेॾी महिल घर खां ॿाहिरि निकिरंदा पोइ पुछंदी हेॾा भाॼी कहिड़ी ठाहियां। हा पोइ ठाहींदियूं भले पंहिंजे मर्ज़ीअ जूं, पर पुछी इहा आग लाहींदियूं। मुंहिंजो सुबुह जो पुछंदी, हीअ बि होशियार। हा सुबुह थियो, मां बि सनानु पाणी करे ऐं खीर पी करे वञा पियो जीअं दुकान ते। मुझे छोकरो बीठो त नंढड़ो मुझे छोकरो 5 साल 6 साल जो, उन के थी चए बेटू पप्पा का पुछी सच भाजी केड़ी खाईंदो। ओड़ी मुझे वारे वाह होशियार जी धी एडो अकुल तो में अची किथा में। हुआ त चंदान भाई जनानो अकुल डाई खुड़ीअ में सिजल तो सोजरो चट, हिन में अकुल किथा अची वियो। बिट्टू वर्गो मुझे पासे गिची कई, मुझे पुट मु बुधो बस हाने माने की चीज मां बि उन जी आंटा सड़न इन करे एडियूं किनियूं किनियूं भाजियूं बुधायांस। जया मुझे गोगड़ू तरे ॾिजां
गोगड़ू तो बड़ी गोलण में महीनो का लगी जैसे हाँ या चिबड़न जो सांधाणो खाइणो आ मानस ही कोन ॿुधाईंदा चिबड़ परदा पर ज़िद ते वासी न इन करे 15 ॾींहं कोन ॻाल्हायोसीं हाणे हिकु दफ़ो ओचितो मां घर आयुसि को वापारी आयो हुनखे पेमेंट करणी त पेमेंट घर पियल हुई पेमेंट घरां खणण जीअं आयुसि हिन को संदसि लाइ चांहि रखी चई हाणे आयो आहे सरगी त मुंहिंजे हथ जी चांहि जो अधु कोप पी वञे ईअं त चए दयालू हूंदियूं आहिनि न हा हा भॻवान जो कसम हा दया वरी जेका इन्हनि खे पए सो हाणे चांहि जो पुछणो आहे छोकिरो मुंहिंजो वेलो ट्यूशन ते हाणे पुछे कंहिंखां कीअं पुछे मां त खणी पेमेंट जीअं लहां पियो ॾाकण मां रड़ कई चई हेॾां बिटू पप्पा खां पुछीसि चांहि पीअंदो छा ए मुंहिंजो जिन चरियो थी सम्झी आहे बिटू आहे किथे ॾी हा चई पर तव्हां त ॿुधो न हे पुछ मूं ॿुधो त तो सिधो मूंखे चओ न बिटू जॾहिं आहे ई कोन त उन ग़रीब खे विच में आणी छो थी चई त जॾहिं ॻाल्हाइण बंदि आहे त पोइ छा कयां मुंहिंजो पर ॻाल्हाइण बंदि आहे त बिटू बि त कोन्हे सिधो चओ न मूंखे चई ॻाल्हाइण बंदि आहे मां कीअं कयां तव्हां तव्हांखे कीअं पुछां भई चांहि पीअंदा छा मुंहिंजो चिठीअ में लिखी ॾे न हुन में ॻाल्हाइण ई कोन पवंदई चिठी लिखी ॾे चांहि पीअंदा छा जे मूंखे पीअणी हूंदी त मां लिखंदुसि हा जे न पीअणी हूंदी न ठीकु आहे 15 ॾींहं वरी चिठियुनि ते पहली चंडी ज़िद्दी बि अहिड़ी भॻवान जो कसम तोबा 15 ॾींहं वरी चिठियुनि ते सनान ते वञा पुछंदी वॻो कहिड़ो कढां चिठी ते मां वरी भॻवान खां अहिड़ा किना किना वॻा ॿुधायांसि मुंहिंजो अॼु चढो पाए निकिरंदुसि चढे ते गंजी जे आंडा सड़नसि न ॻाल्हाइण कीअं चालू कंदी हीअ बि बेशर्मी अहिड़ी माना पकी हाणे हिकिड़े ॾींहुं कुदरती मुंहिंजी सुबुह जी ट्रेन हुई मूंखे हेॾा ई अचिणो बिलासपुर में प्रोग्राम हो त हीअ जेका हावड़ा एक्सप्रेस हींअर उतां राति जो 12 बजे हलंदी आहे तॾहिं सुबुह जो 9:20 ते हलंदी अहमदाबाद मां हाँ 9:20 ते अहमदाबाद में गाड़ी पकड़नी है तो पालनपुर में जैसे 5 वाली ट्रेन पकड़िया 5 वाली ट्रेन पकड़न ला 4 बजे तो था तो चिट्ठी लिखी दी मास पानी पेटी बेटी ठाए रखम जया मुके सुबह 4 बजे उतार जा उन चिट्ठी पढ़ी ठीक गिची लोडे चिट्ठी रखी छड़ी मां जेडी माल सुबह हो हाँ तो बेचैन तो थी सुनी पिस जेडी माल अख खुली दिसा 8:30 उते ही थी विया 4 बजे चे मास सुबह न कोन उथारियो पाणे अख खुली पो त वठी बुछड़ो कय मां मुझे बुछड़े बुण जी जडे मु तोके रात चिट्ठी लिखी दिनी तू मुके सुबह जो 4 बजे उथार जा तो थारी छो कोन जी रड़ी छाजी तो करी रे हां माइट मो थईया छाजो रड़ियो लगाए बैठोई मुझे मु तोके जे रात मु तोके चिट्ठी लिखी दिनी तू मुके सुबह 4 बजे उथार जा हिये बा खा ये गीले वठी हली अंदर बेडरूम में व्याणो पियो बेड ते व्याणो खई ही छा दसा त 4 चिट्ठियों पईवन एकड़ी ते लिखियल हो ना 4 बजी आ तो उथणो हो तो उथो मरी वियासी बी चिट्ठी ते ना 4:30 थिया तो पो रड़ियूं न कजो 3 चिट्ठी ते 5:20 जी गाड़ी थव हाने 5 थिया थव हियर डोड़ पाए पकड़े सको था चौथी चिट्ठी ते नथो थी तो धूड़ वेरो पाए मां भी सुमा पो मुई पेरे पई करे मुई गालाण शुरू कयो पंखो तो वठणो ही कोने न पंखो वरतो माना जन फाथो हाँ हकीकत सबनी लोड़े होंदो हाँ ॾिसो मायूं की खुशी थी मर्द बेचारा बूसा टे लॻा खिलन भी पिया ॼण ओधर ते पिया खिलन मायूं पासे में वेठियूं छा कनि जब खिलन भी कंहिंजे साम्हूं त पेरे पाण में मज़ो थो मां पाण पेरे पई करे ॻाल्हाइण शुरू करे कहिड़ी धूड़ पाइजे जा नथो पुॼी सघिजे मायुनि सां त इन करे